असांजो अज़्म क़ातिल जहत के तींदास गरीब मज़लूम जो बेरहमान तक थियो आहे ज़ालिम आज़ाद घुमी रहिया आहिनि फ़िज़ा में के सां गॾु को ड्यूटी वठण लाइ तयारु न आहे न गिरफ़्तारी करे थो न का चुपर करे थो न इन्वेस्टिगेशन करे थो न असां हुन मुतमिन आहियूं 16 ॾींहं गुज़री विया आहिनि कातिल गिरफ़्तार न थियो आहे असां राष्ट्रीय नेता जे प्लेटफॉर्म तां ही अॼोके ॾींहं में सॼे सिंध जे कुंड पुछ में प्रेस क्लबनि जे अॻियां ही एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वञे पियो उनजे जिथे बि ज़ुल्म थियो आहे लालखाने में हुजे ॿियनि जॻहियुनि ते हुजे किथे बि ख़ासि करे तव्हां निभायो आहे त जंहिं बि माण्हू जो जंहिं बि इंसान जो चाहे मुस्लिम हुजे चाहे नान मुस्लिम हुजे उनजो क़तल थियो आहे उन सां नाइंसाफ़ी थी आहे उन सां बेवाजिबी थी आहे सिंध जे कुंड पुछ में त इतिहाद पाण मञायो आहे इतिहाद जेको आहे उहो इंसानियत जी ख़िदमत करे थो इतिहाद इंसानियत जो प्रचार करे थो ज़ात पात खां हटी करे असां इंसान सां जिते नाइंसाफ़ी थिए थी उते जेको आहे इतिहाद आवाज़ बुलंद करे थो अॼु असां हिते बकरी जे तकरी में बकरी जे वली जे सरज़मीन ते ऐं हिते रस्ते ते सरापा ही एहतिजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं त खुदारा IG सिंध का मुतालबो करियूं था त हिन SSP सां गॾु खे हटायो वञे ॿिए के SSP ईमानदार खे उते मुक़ररु कयो वञे शहदाद उते ख़ासि करे सां इंसाफ़ कयो वञे मज़लूमनि सां इंसाफ़ कयो वञे ज़मीन ते जेको कणिक जो हलर पे हलायो त उते दहशतगर्द ज़ाहिद उमरानी ऐं उनजा साथी जेका आहिनि उहे थाणे कचे ॾिया उन्हनि वञी करे उते फायरिंग करे 4 माण्हुनि खे क़तल कयो ऐं 25 माण्हुनि खे ज़ख़्मी कयल आहिनि त इन करे उनजो दाब पर्याप्त न थी सघियो आहे असांजो अज़्म क़ातिल जहत के तींदास